असांजे मक़सद इहो आहे त जेके अफ़गानी तरसियल आहिनि सिंध में, तो असां इहा ई हुकूमत खे गुज़ारिश था कयूं त सिंध मां अफ़गानी पंहिंजे मुल्क वापसि मोकिलिया वञनि। जेके अफ़गानी आहिनि सिंध में उन्हनि खे निकाल ॾिनी वञे। सिंध में दायरा गो अफ़गानी गो। शहदादकोट में धरती धणी तहरीक पारां अॻवाननि जी निकाल लाइ हथनि में बैनर खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। अॻवाननि ख़िलाफ़ गो अॻवानी गो जा सख़्त नारा हंया। धरणे जे ज़िले सदर मुर्तज़ा मस्तोई, शर्जील जागीरानी ऐं हसनैन जागीरानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॻवाननि खे पाकिस्तान मां निकाली लाइ आर्मी चीफ जो फ़ैसिलो सारा जोॻो अमल आहे, पर सिंध में अञा ताईं धारियुनि खे निकाली लाइ हुकूमत सुस्त रवैये जो मुज़ाहिरो करे रही आहे, जंहिं ते असांखे इंतिहाई ॻणती आहे त उन्हनि वधीक निगरान हुकूमत खां मुतालबो कयो त अॻवाननि खे सिंध मां निकाली ॾेई पंहिंजे वतन वापसि मोकिलियो वञे, असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में सॼी सिंध अंदरि एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा।